झूलेलाल। सभई सिंधी प्यारा माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था पारा गुजरात ना गुण गौरव पुरस्कार कार्यक्रम में तवा सभिनी आयलन सभिनी प्रेमी जो स्वागत है, हार्दिक अभिनंदन है। माता रुक्मणी देवी पुत्र मां तवा के बारंबार प्रणाम तो कया। मां पांजी टीम सॼी गुजरात जी टीम के असांजा बाबा साईं श्यामलाल रोहिड़ा जी असांजे उल्लासनगर में वेठल सॼी टीम जिन तन मन धन सां सेवा कार्य कया उन्हनि खे मां धन्यवाद तो कया। मां धन्यवाद तो कया पंहिंजे गुजरात जे अध्यक्ष पंहिंजे भाउ कमलेश वाधवाणी जिन के जेके असांजे जीवन तरंग परिवार सां जुड़ियल आहिनि। असांजे दीनदयाल जिन जेके जबलपुर में आयल सॼी टीम के मां हार्दिक अभिनंदन तो कया जेके पंहिंजो साथ ऐं सहकार ॾेई करे असां सां गॾु हिन मुक़ाम ते हेसि ताईं पहुता आहिनि। ये प्रेरणा मूंखे मिली कीअं त मां हिते गुजरात में और बड़ा ही कार्यक्रम रखां। सच पूछो न असांजे विच में असांजे सिंधी समाज में हिकु अहिड़ो मां पाण जहिड़ो पंहिंजो भाउ ॾिठो श्रवण कुमार जेको बड़ौदा जी इन सुहिणी नगरीअ में रहंदो हुयो ऐं पंहिंजे माता जी जगायल जोत खे अॻियां वधाईंदो आहे ऐं संत माता माया देवी जी जे कयल कार्यनि खे उहो जॻह जॻह ताईं पहुचाईंदो आहे। मुंहिंजी दिली तमन्ना थी त अहिड़नि प्यारनि खे असां छो न असां सिंधु रत्न पुरस्कार सां सम्मानित कयूं। जीअं सॼी गुजरात न उहे बि उन्हनि वटि दुनिया पहुचंदी आहे, देश जा विदेश जा संत महात्मा। इहा मुंहिंजे मन में प्रेरणा आई। मां बाबा साईं श्यामलाल जिन जेके असांजा सेंट्रल कमेटीअ ते मार्गदर्शक आहिनि दूरदर्शन चैनल जा असां सां गॾु रही चुका आहिनि। मां साईं जिन खे वेनिती करे ही चयो साईं ही असां कार्यक्रम रखण था चाहियूं। ऐं भाई मिंटू देखो कहाँ गए वो संत, नारा बोलो आपके लिए खड़े जोत जगानी है। आखिर बाबा जन सां मूं ये ॻाल्हि शेयर करे ऐं उन कम खे पाण अॻियां वधाइण जे लाइ कोशिशि कई त मूंखे हिकिड़े ॾींहुं बाबा साईं फोन कई भई साईं ही सुहिणो टाइम आहे, ही मौक़ो आहे ऐं ॾाढो सुठो आहे त गुजरात जो ही कार्यक्रम हिन ॾींहंनि में नवरात्रा माता जा ॾींहं आहिनि ऐं नवरात्रा ये माता साहिब पाण बि आहे ऐं माता संत माता माया देवी भी आ, संत माता रुक्मणी देवी जिन भी ने त छो न असां अहिड़े सुहिणे कार्यक्रम में के हिन पीरियड में अंजाम ॾियूं। मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी, आनंद आयो, पर किथे न किथे दिल में दुख हुयो छो जो जेको मुंहिंजो भाउ आहे जेको मुंहिंजो श्रवण कुमार आहे उहो पंहिंजी तबियत सां नागज़ार हुयो। पर चवंदा आहिनि न जंहिंजे मथां रहमत हुजे मालिक जी त सूर्य में कंडो करण वारो उन खां दुनिया वेठी आहे। उन प्यारे जे मथां आयल अहिड़ी विपदा मां पंहिंजे अखियुनि सां पाण उन्हनि खां हालचाल पुछण आहियां जो उन्हनि जे मथां संत चवंदा आहिनि न साईं पंहिंजे मथां खणंदा आहिनि उहा मथां खड़ी आहे उन्हनि जी शिप, उन्हनि खे अटैक आयो आहे पर मालिक अहिड़ी रहमत कई आहे जो हुननि खे कुझु न थियो आहे ऐं हू सेफ साइड हिकिड़ो जेका पंहिंजी सूर्य मां कंडो करण वारो कार्य हू टाइम पूरो करे पंहिंजे पाण में मस्त स्वस्थ थी वेठा आहिनि। पर डॉक्टरनि जी एडवाइस त साईं कुछ टाइम आराम फरमायो, उहे न अची सघिया। उन्हनि जा सुपुत्र असांजे विच में कमलेश भाई वाधवानी जा सुपुत्र असांजा भाई अमित वाधवानी। मां चाहींदुमि साईं संत माता माया देवी मां आयल असांजा भाउ अमित वाधवानी जी, बाबा साईं श्यामलाल रोहिड़ा जी, साईं असांजा मुरलीधर नारा जी, साईं हरचूराम धाम जा महंत बाबा साईं मुरलीधर नारा जी, बाबा साईं श्यामलाल रोहिड़ा जी, असांजा गांधीधाम मां आयल प्यारा साईं उदासी साहिब। मां इन्हनि संतनि खे वेनिती कंदुमि गॾोगॾु पंहिंजी धर्म पत्नी जेका मंदिर जी गादी नशीन भी आहे मां उन्हनि खे वेनिती कंदुमि हीर जिन खे त अची करे झूलण जी ये जोत जगायूं ऐं हिन कार्य जी शुरुआत खे अॻियां वधायूं।